फुलजी स्टेशन में शहीद मखतूम बिलावल वेलफेयर एसोसिएशन पारां सिंध अंदर तबाह थींदड़ तालीम के बचाइण बाबत तकरीब कोठाई वई। सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू जे वीसी सैयद अजहर अली शाह, प्रोफेसर अली नवाज पावर, डिप्टी डीओ दादू गुलाम हुसैन पावर, सिंधी अदबी संगत समेत सियासी समाजी तंजीमन के अगवाणन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे अगवाणन चयो त सिंध अंदर 7000 खां वधीक प्राइमरी ऐं मिडल स्कूल बंद पियल आहिनि। कोरोना दौरान सरकार पारां बेहतर हिकमत अमली न जोड़ण सबबि तालीम मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे। उन्हनि चयो त सिंध सरकार के घुर्जे त तालीम लाइ वध खां वध बजट रखे का बेहतर ऐं जामिया हिकमत अमली जोड़ी वञे त जीअं तबाही ॾांहुं वेंदड़ तालीम के बचाए सघे। अगवाणनि वधीक चयो त सिविल सोसाइटी के घुर्जे त सिंध में बंद पियल स्कूल खुलाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। फुलजीअ में ही हिकिड़ी शानदार तारीख़ी तकरीब थी आहे तालीम जे फैलाव जे लाइ, वाधारे जे लाइ। तालीम अलाए कीअं हले पई थी उन ते तवजो ॾिनो वञे त घटि में घटि ही इदारा खोलनि। तक़रीबन 2 साल थी विया आहिनि, असांजी तइलीम तमामु घणी मुतासिर थी आहे त उन जे लाइ हिकिड़ो जामिया प्लान ठाहियो वञे। तव्हां सॼो सिस्टम ठाहियो ई अहिड़ो आहे जंहिं सिस्टम में इहो ईअं ई थियणो हो। तव्हां वटि का बजट कोन्हे, तालीम जे हवाले सां का प्लानिंग कोन्हे। तकरीब जे आख़िर में शहीद मखतूम बिलावल वेलफेयर एसोसिएशन पारां मुख़्तलिफ़ शोबनि में मञता माणींदड़ बहितरीन उस्तादनि, समाजी वर्करनि ऐं सहाफ़ियुनि खे पंहिंजा फ़र्ज़ निभाइण ते मञता एवार्ड ॾिना विया। गुज़िरियल साल खां वठी तालीम जेका तबाही ॾांहुं वञे पई उन खे बचाइण लाइ जेका मौजूदा हुकूमत आहे, गवर्नमेंट आहे, उनखे जामे पॉलिसी जोड़नी पवंदी, जे न त ॿी सूरत में ही जेको नौजवान नसुल आहे तबाही ॾांहुं वञे पियो ऐं उन्हनि जी तालीम तबाह थिए पई। कैमरा में सोहेल सुमरो सां गॾु शाहनवाज़ सुमरो।